हज़रत ख्वाजा गुलाम फरीद चिश्ती निज़ामी रहमतुल्लाह अलैह। तू सुन बन अमड़ी मेरी अखियां नीरा नीरा दिलड़ी पाड़ लवेरा कीती न कोट मिठण दी अपीर लोग तो दिन हीर रजन दी वो मैं तपीर फरीद धीरा ओ बाजू पीर फरीद फकर दे ओ के माफ करे तकसीरा। इश्क जे जुनून जी अलामत, हिजर जे सोज़ जी अमानत, वसूल जी पुरकेफ़ सूरत, सराइकीअ जो अज़ीम सूफ़ी शाइर ऐं चिश्ती तरीक़े जो मुर्शिद, सुल्तानुल आशिकीन हज़रत ख्वाजा गुलाम फरीद जी विलादत 25 ज़ुल्क़ाद 1261 हिजरी मुताबिक़ 25 नवंबर 1845 ईस्वीअ ते अंगारे ॾींहुं अॻूणी रियासत बहावलपुर ऐं मौजूदा रहीम यार ख़ान जे शहर चाचड़ा में थी। संदसि नालो ख़ुर्शीद आलम रखियो वियो। संदन वालिद जो नालो ख्वाजा खुदा बख़्श उर्फ़ महबूब इलाही आहे। चाचड़ा शरीफ़ में संदन ख़ानदान कुझु अरसो जलावतनीअ जी ज़िंदगी गुज़ारी, न त असुल में चइनि पीढ़ियुनि खां हू मिठण कोट ज़िला राजनपुर में ई आबाद हुआ। मिठण कोट जंहिंखे संदन बुज़ुर्गनि जे ख़ासि मुरीद मिठण ख़ान जतोईअ आबाद कयो हो। आलमनि, आरफनि, सालकनि ऐं आशिकनि जो ही ख़ानदान गुज़िरियल 800 सालनि ताईं सिंध में अहम हैसियत रखंदो पिया आयो आहे। थोरे अरसे लाइ सुहरवर्दी तरीक़े सां वाबस्तगी खां अलावा ही हिकु मुकमिल चिश्ती ख़ानवादो रहियो आहे, जंहिं में शेख ईसा बिन यूसुफ कोरे जे ठटे में हज़रत बंदा नवाज़ गैसूदरास रहमतुल्लाह अलैह जी बैयत कई ऐं काज़ी मोहम्मद आकिल हज़रत मौलाना नूर मोहम्मद महारवी चिश्ती रहमतुल्लाह अलैह जो मुरीद हो। जॾहिं पंजाब जे मिठण कोट जे सिख हुक्मराननि मुसलमाननि खे ईज़ाइणु शुरू कयो त संदन वालिद ख्वाजा खुदा बख़्श पंहिंजे ख़ानदान खे मिठण कोट मां मुंतक़िल करे बहावलपुर रियासत जे शहर चाचड़ा में आंदो। जॾहिं पाण 4 सालनि जी उमिरि जा थिया त संदन वालिदा वफ़ात करे वई ऐं जॾहिं 8 सालनि जी उमिरि जा थिया त संदन वालिद बि हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो। पोइ संदन पालना तालीमो तरबियत जो ज़िम्मो संदन वॾे भाउ हज़रत ख्वाजा फ़खरुद्दीन खयो। ख्वाजा गुलाम फरीद रहमतुल्लाह अलैह खे क़ुरान शरीफ़ जो दर्स मियाँ सदरुद्दीन ऐं मियाँ मोहम्मद बख़्श ॾिनो ऐं फ़ारसीअ जी तालीम मियाँ हाफ़िज़ ख्वाजा जी ऐं मियाँ अहमद यार ख्वाजा खां हासिलु कई। पाण बहावलपुर जे नवाब फ़तेह मोहम्मद, जेको संदन वालिद जो ख़ासि मुरीद हो, जे शाही महल में अटकल 4 साल रहिया ऐं उते मौजूदु उस्तादनि खां पिणु तालीम हासिलु कई। जॾहिं संदन उमिरि 13 सालनि जी थी त पाण पंहिंजे वॾे भाउ ख्वाजा फ़खुर जहान जे हथ ते बैयत कई। जॾहिं पाण 27 वरियनि जा थिया त संदन मुर्शिद ऐं वॾो भाउ ख्वाजा फ़खुर जहान 4 फरवरी 1872 ईस्वीअ ते वफ़ात करे वियो। तंहिं बाद पाण सजादा नशीन बणिया। पाण ॾाढा सखी हुआ। संदन लंगर जो रोज़ानो ख़र्च 12 मण चांवर ऐं 8 मण कणिक हो। मुरीद जेकी कुझु आणींदा हुआ उहो शाम ताईं ग़रीबनि ऐं मिसकीननि में विरहाए छॾींदा हुआ। सजादगीअ जे मनसब ते वेहण सां ई अल्लाह ताला जे ॿाननि खे हक़ ऐं इश्क जी तालीम ऐं फैज़ ॾियणु शुरू कयाऊं। पूरे हिंदुस्तान जी दरगाहुनि ते हाज़िरी भरियाऊं ऐं हज पिणु करे आया। अरबी, फ़ारसी, उर्दू, हिंदी, सिंधी ऐं मारवाड़ीअ ते उबूर हासिलु हुयुनि। रोही ख्वाजा साहब जी ज़िंदगीअ में अहम हैसियत रखे थी। मिज़ाजी इश्क जी महमेज़ ऐं रूहानी सफ़र जूं इर्तिक़ाई मंज़िलूं पाण रोहीअ में ई तय कयाऊं। तक़रीबन 18 साल संदन साथ रोहीअ सां क़ाइमु रहियो ऐं उहो ई सबबु आहे मारीअ जी हालत जो बिल्कुलु हक़ीक़ी अंदाज़ में बयानु करे सघिया आहिनि। पाण रोहीअ में मौजूदगीअ दौरान उते शादी पिणु कयाऊं। ज़िंदगीअ जा 29 साल बहैसियत हिकु कामिल सूफ़ी मुर्शिद जे पूरे हिंदुस्तान जी फ़िज़ा खे मुअत्तर रखियाऊं। रेगिस्तान जे आम ग़रीब इंसाननि खां वठी रियासत बहावलपुर जा नवाब ऐं मुग़ल शहज़ादा पिणु संदन मुआतक़द हुआ।
संदन ज़िंदगी अॼु जे सूफ़ी सालकनि लाइ बहितरीन नमूनो आहे। संदन 3 शादियूं थियूं ऐं हिकु पुटु ऐं हिकु न्याणी अता थियनि। ज़िंदगीअ जा 56 साल मुकमिल सिहतयाब रहिया। आख़िर हिकु नंढड़े तिबी आर्ज़े सबबि 6 रबिउल सानी 1319 हिजरी मुताबिक़ 24 जुलाई 1901 ईस्वीअ ते हक़ सां मिली हिकु थी विया। खेनि कोट मिठण में ख़ानदानी रोज़े में जाइ ॾिनी वई। ही रोज़ो संदन मुर्शिद ख़्वाजा फ़खरुद्दीन पंहिंजे वॾनि जी मज़ारुनि ते ठहिराइणु शुरू कयो, जो संदन विसाल थियो ऐं खैन बि इन रोज़े में जाइ ॾिनी वई। वॾे आलिशान गुंबज़ हेठां ख़्वाजा काज़ी मोहम्मद आकिल खां वठी ख़्वाजा निज़ामुद्दीन ताईं मज़ारूं आहिनि, पर हिंद सिंध में ही दरबार फ़रीदन जे नाले सां ई मशहूरु आहे। समाखानो 72 फुट डिघो ऐं 31 फुट वेकिरो आहे, जंहिंखे कुल 11 दरवाज़ा आहिनि। समाखाने जे ॾखिण में 1871 ईस्वीअ जी ठहियल ख़ूबसूरत मस्जिद आहे, जेका मसूह ख़ान तामीर कराई हुई। दरबार जे मुख्य दरवाज़े मां दाख़िल थींदे ई सॼे हथ ते 1871 ईस्वीअ जो ई ठहियल हौज़ आहे, जितां वुज़ू कजे थो। मक़ामी माण्हू इन खे चमन सॾनि था। ख़्वाजा साहब जो उर्स हर साल 5, 6 ऐं 7 रबिउल सानीअ ते मल्हायो वेंदो आहे, जंहिंमें पूरे पाकिस्तान मां सिक वारनि जा काफ़िला शरीक थींदा आहिनि। ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद रहमतुल्लाह अलैह हिकु मशहूरु सूफ़ी शाइर हो। शाइरीअ जी सिन्फ़ काफ़ी संदन सुञाणप बणी। पाण सराइकी ऐं उर्दूअ में घणी शाइरी कई अथनि। संदन सिंधीअ में लिखियल ॾोहीड़ा सिंध में तमामु घणा मशहूरु आहिनि। इहो संदन मुशाहिदे ऐं रूहानी ताक़त जो ई नतीजो आहे, जो ख़्वाजा साहब शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह, सचल साईं बाबा बुल्ले शाह ऐं वारिस शाह जी सिफ़ में पियो ॻणिजे ऐं संदन शाइरी क्लासिक जे दर्जे ते पुॼी चुकी आहे। ख़्वाजा ग़ुलाम फ़रीद रहमतुल्लाह अलैह खां पोइ संदसि फ़र्ज़ंद ख़्वाजा मोहम्मद बख़्श उर्फ़ नाज़िक करीम सजादा नशीन बणियो। उन खां पोइ संदन फ़र्ज़ंद ख़्वाजा मोइनुद्दीन, पोइ संदन फ़र्ज़ंद ख़्वाजा कुतुबुद्दीन शहीद, जंहिंखे 12 वरियनि जी ॼमार में ज़हर ॾेई शहीद कयो वियो। उन बाद ख़्वाजा नाज़ुक करीम जो ॾोहिटो ख़्वाजा अहमद अली, पोइ संदन फ़र्ज़ंद ख़्वाजा निज़ामुद्दीन ऐं अॼुकल्ह संदन फ़र्ज़ंद ख़्वाजा मोइनुद्दीन महबूब फ़रीदी मसनत ते रौनक अफ़रोज़ आहिनि। मौजूदा सजादा नशीन ख़्वाजा मोइनुद्दीन महबूब जी महिनतुनि सां कोट मिठण शहर में ख़्वाजा फ़रीद म्यूज़ियम ऐं लाइब्रेरी क़ाइमु कई वई आहे, जंहिं में मुल्क जे मुख़्तलिफ़ दरगाहुनि सां लाॻापियल सजादागान, फ़क़ीरनि, अक़ीदतमंदनि, अदीबनि ऐं ज़िंदगीअ जे मुख़्तलिफ़ तबक़नि सां वाॻियल माण्हुनि जूं तस्वीरूं आवेज़ा थियल आहिनि। म्यूज़ियम में ख़्वाजा फ़रीद रहमतुल्लाह अलैह जा इस्तेमाल शुदा कपिड़ा, कुलाह मुबारक, दस्तार मुबारक ऐं ॿियूं संदन इस्तेमाल जूं शयूं तबरुक ख़ातिर रखियूं वयूं आहिनि, जॾहिं त लाइब्रेरी में ख़्वाजा फ़रीद रहमतुल्लाह अलैह जे मुताले हेठि आयल 300 किताब ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शोबनि जा हज़ारें किताब मौजूदु आहिनि। मेरी अखियां नीरा नीरा दिलड़ी पाड़ लवेरा किते न कोट मिठण दी अपीरा लोग तो दिन हीर रजन दे वो मैं तपीर फरीद दीरा ओ पीर फरीद फकर दे ओके माफ करे तकसीरा ओ पुछ पुछ हारियां अखियां दिल तू ओ सी कदों दीदार दिलवर मिले सी केड़े वार ओ सांवल मिलसी केड़े वार।